नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं त इलेक्शन कमीशन सेनेट में अपोजिशन लीडर शिबली फराज़ ऐं क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर अॻवान उमर अयूब समेत असेंबली ऐं सेनेट जे 9 मेंबरनि खे नाअहल करार ॾेई छॾियो आहे। नाअहल थींदड़नि में राय हैदर अली ऐं साहिबज़ादा हामिद रज़ा भी शामिल आहिनि। राय हसन नवाज़ ऐं ज़रताज गुल खे बि नाअहल करार ॾिनो वियो आहे। नाअहल थींदड़नि में पंजाब असेंबली जो मेंबर अंसर इक़बाल, जुनैद अफ़ज़ल ऐं राय मोहम्मद मुर्तज़ा इक़बाल भी शामिल आहिनि। इलेक्शन कमीशन नाअहल करार ॾिनल मेंबरनि जी सीटुनि खे ख़ाली करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां 9 मई वारनि केसनि में सज़ाउनि बैदि मेंबरनि खे डी नोटिफाई कयो वियो आहे। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त इलेक्शन कमीशन सेनेट में अपोजिशन लीडर शिबली फराज़ ऐं क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर अॻवान उमर अयूब समेत असेंबली ऐं सेनेट जे 9 मेंबरनि खे नाअहल करार ॾेई छॾियो आहे। नाअहल थींदड़नि में राय हैदर अली ऐं साहिबज़ादा हामिद रज़ा भी शामिल आहिनि। राय हसन नवाज़ ऐं ज़रताज गुल खे भी नाअहल करार ॾिनो वियो आहे। नाअहल थींदड़नि में पंजाब असेंबली जो मेंबर अंसर इक़बाल, जुनैद अफ़ज़ल ऐं राय मोहम्मद मुर्तज़ा इक़बाल भी शामिल आहिनि। इलेक्शन कमीशन नाअहल करार ॾिनल मेंबरनि जी सीटुनि खे ख़ाली करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां 9 मई वारनि केसनि में सज़ाउनि बैदि मेंबरनि खे डी नोटिफाई कयो वियो आहे।